बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी नाज़रीन, हींअर असां डिस्ट्रिक्ट जेल जे रोड सां बीठा आहियूं, जेको प्राइवेट कोर्स खाननि जो रोड आहे ऐं जिते प्राइवेट कोर्स खाना आहिनि, जिते डॉक्टर मरीज़ खे लुटींदा फुरींदा आहिनि, जिते प्राइवेट अस्पतालुनि में वेही करे अवाम जा घर जुगा तबाह कंदा आहिनि। उहे सेंटरनि जा मालिक इंक्रोचमेंट करे घटि में घटि 5 खां 7 फुट पार धिका क़ाइमु करे छॾिया अथऊं। सॼे लाड़काणे में तव्हांखे इंक्रोचमेंट वारा कार्रवाई नज़र ईंदा, पर हिते तव्हांखे को इंक्रोचमेंट वारो नज़र कोन ईंदो। उनजी वजह तव्हांखे ॿुधायां थो। हिते उहे जेके पार्टी सपरेट आहिनि, उन्हनि जा के पास आहिनि, के पैसे वारा आहिनि, के पचंदड़ आहिनि, के कानूनदान आहिनि। इन जे करे हिते इंक्रोचमेंट ते कंहिं बि क़िस्म जो धिको ॾियण जो ख़दशो ई न आहे। जेकॾहिं कंहिंजो धिको ॾियणो बि त उहो नापाच हूंदो, छो जो पोइ हिते रणियूं घणियूं थियूं। असांजा धिका ड्राए छॾिया अथऊं, पर असां ॻाल्हाईंदासीं न। शऊर ईंदो ई कोन ॻाल्हाइण जो, त ॻाल्हाईंदो केरु। मजबूरन सां साफ़ हिनखे ॻाल्हाइणो पवंदो आहे अहिड़नि मसइलनि ते ऐं अहिड़नि इश्यूज़ ते। तव्हां सेंटर में जेकॾहिं दाख़िल थींदो त तव्हांखे घर खपाइणो आहे। सेंटर ते तव्हां अंदरि ईंदो, डॉक्टर जी फीस 1200 खां 1000 रुपयो आहे, पर उते अंदरि प्राइवेट लेबोरेटरियूं, प्राइवेट एक्सरेज 500 रुपया जेकॾहिं ॿाहिरि एक्सरे आहे, अंदरि तव्हांखे 700 रुपया एक्सरे ईंदो ऐं पर्चियूं कंप्यूटराइज़ कढी करे माण्हुनि खे फुरियो ऐं लुटियो थो वञे। अॻे हकीम तशख़ीस कंदा हुआ मर्द जी नब्ज़ ॾिसी, पर अफ़सोस आहे अॼु बुकनि जो अलॻि आहे, गुर्दनि जो अलॻि आहे, ज़ुकाम जो अलॻि आहे, बुखार जो अलॻि डॉक्टर आहे। तंहिंजे करे ग़रीब माण्हू वीचारा मुहताजी वारी ज़िंदगी, बेरोज़गारी ज़िंदगी जे हुअण जे बावजूद पंहिंजा बचड़ा जेकॾहिं इलाज लाइ खणी बि अचनि था त मजबूरन उन्हनि खे पंहिंजो घर खपाइणो थो पए, या ॿनीअ जो वैसो खपाइणो थो पए, या वरी समाजी वर्कर जेके अधु पैदा खाई करे उन्हनि जी सिलाई हलाइनि था, उन्हनि जी मदद वठणी थी पए, जंहिंजे करे समाज में हू त तरक़ी करे था वञनि, पर उहो मज़लूम उते उते रहिजी थो वञे। मुंहिंजे चवण जो मक़सदु आख़िर इहो त मां घणो कुझु ॿुधाए चुको आहियां तव्हांखे, पर मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो त इंक्रोचमेंट की राजा कुरैशी साहब, अव्हांखे मां एतिरो ई चवंदुसि त ही बि इंक्रोचमेंट आहे, हिनखे बि ॾिसो ऐं आओ तव्हांखे तॾहिं सलाम कंदुसि जॾहिं तव्हां हीअ इंक्रोचमेंट ख़तमु कराईंदो। कैमरामैन ममताज़ पीरज़ाद सां गॾु छाहिद हुसैन अबड़ो, मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लाड़काणो।